हैदराबाद मीरपुर खास रोड ते टूल इंतजामिया खिलाफ मकामी माण्हुनि एक्शन कमेटी जोड़े वरिती। टूल इंतजामिया पारां जारी कयल नओं शेड्यूल रद्द। अपडेट क्यों पिया कि टंडो जाम पंहिंजे ते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर मुनसिफ अहमद टालपुर मुताबिक़ हैदराबाद मीरपुर खास रोड ते क़ाइम टूल इंतजामिया खिलाफ मकामी माण्हुनि एक्शन कमेटी जोड़े वरिती। टूल इंतजामिया पारां जारी कयल नओं शेड्यूल रद्द करे छॾियो। भरपूर एहतजाज जी तहरीक हलाइण जो ऐलान। टंडो जाम लॻे था स्टाफ बेजो हैदराबाद मीरपुर खास रोड ते क़ाइम डॉग जी कंपनी जी टूल इंतजामिया तरफा मकामी माण्हुनि खे सुप्रीम कोर्ट तरफा ॾिनल छूट वारे फ़ैसिले खे ख़त्म करे मकामी माण्हुनि जे गाॾियुनि खां मुकमल टूल वसूल करण ऐं गाॾियूं पंहिंजे नाले ते मुंतक़िल कराए टूल ते रजिस्टर्ड करण वारे फ़ैसिले बाबति ॾिठा स्टाफ उस्मान शाह ऐं भरपासे जे इलाइक़े जे रहवासियुनि गॾियल तौर ते एक्शन कमेटी क़ाइमु करे वरिती। जॾहिं त प्रेस क्लब टंडो जाम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे PTI अॻवान सुहेल जयेश जो एक्शन कमेटी अॻवान नज़ीर ज़ौर हाजी नूर अहमद ॾेथू रियाज़ अहमद मंगसी अला नवाज़ जुणियो ऐं ॿियनि चयो डॉग जी कंपनी जी टूल इंतजामिया सुप्रीम कोर्ट जे हुकमनि जो उबतड़ मकामी माण्हुनि खां ॿीहर पहिरीं डिसंबर खां टूल वसूल करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। हैदराबाद बैरड़ी अवाम सां कयो वियो आहे या हितां खां वेंदे मीरपुर ख़ासि ताईं अवाम सां कयो वियो आहे। इहो तारीख़ में सिंध छा पूरे पाकिस्तान में तव्हां कोन ॾिठो हूंदो। जेतिरो टूल टैक्स हेॾे रोड ते वसूल थो कयो वञे पाकिस्तान में किथे भी एतिरो टूल टैक्स वसूल नथो कयो जो इवन तो कराची ताईं एतिरो टूल टैक्स वसूल नथो कयो वञे। ॿी ॻाल्हि कुझु असां वटि सबूत बि आहिनि मौजूदु जेके मूं वटि पाण वटि आहिनि जेके इंशाअल्लाह ताला असां आला अदलिया खे पेश कंदासीं ऐं वक़्तु अचण ते मीडिया जे साम्हूं बि आणींदासीं। त डॉग जी कंपनी जी बुनियादु छो रखी वई? आया सिंध गवर्नमेंट वटि एतिरा पैसा कोन हुआ जो हीउ रोड पाण ठाहे थी सघी ऐं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत छो हीउ रोड ठहियो आहे ऐं हिन में जेतिरा अरबे रुपयनि जो फ्रॉड ऐं गबन कयो वञे मनी लॉन्ड्रिंग लाइ कंपनी ठाही वई आहे। हिते जा 62 MPAs MNAs इन में हिसेदार आहिनि, पार्टनर्स आहिनि, हिन में पार्टनरशिप आहे ऐं हिते मौजूदु आहे हिकिड़ो बाक़ाइदा MPA जो घर जेको आहे उन जे हाउस जा अख़राजात डॉग जी कंपनी बर्दाश्त कंदी आहे। इहा डॉग जी जेकी कंपनी आहे इन ब्लैकमेलिंग फ्रॉड हैरासमेंट। ॿी ॻाल्हि इहा त तव्हां लोकल माण्हू ॿुधायो लोकल माण्हुनि खे घणनि खे एम्प्लॉयमेंट मिली आहे डॉग जी तरफ़ां? छा इहे जेको आहे सो CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ते पूरा लहनि था? नथा लहनि। मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो थो वञे ऐं जेॾी महिल मक़ामी माण्हू आवाज़ था खणनि त उन्हनि खे हैरासमेंट कयो थो वञे। कॾहिं चवनि था तव्हां रजिस्ट्रेशन करायो, कॾहिं चवनि था तव्हां खां असां जेको सो रिक्शास खां टूल वठंदासीं, मोटरसाइकिल्स खां टूल वठंदासीं, कमर्शियल गाॾियुनि खां टूल वठंदासीं। छा टंडो जाम जी आवाम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जा धिका खाइण लाइ वेठी आहे? ऐं ॿुधाईंदो हलां त इंशाअल्लाह ताला जे अगरि डॉग जी इहो पंहिंजो फ़ैसिलो वापसि न वरितो त 2 तारीख़ ते फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी थ्रू प्राइम मिनिस्टर जे असां हिन जे ख़िलाफ़ु डॉग जी जे ख़िलाफ़ु इंक्वायरी लाइ असां दरख़्वास्त ॾींदासीं। ख़ुदि प्राइम मिनिस्टर खे पर्सनली वञी गवर्नर सिंध जे थ्रू रिसीव कराईंदासीं इंशाअल्लाह ताला ऐं डॉग जी कंपनी जो इंशाअल्लाह हिते नामो निशान मिटाईंदा। हिननि जो वधीक चवणो हो टूल इंतजामिया मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे मक़ामी माण्हुनि खां गाॾियुनि जा कागज़ संदुनि नाले ते ठाहिराए टूल ते रजिस्टर करण जा बहाना पैदा करे मक़ामी माण्हुनि खे तंग करे रही आहे। हिननि वधीक चयो त साल 2017 में सुप्रीम कोर्ट वाज़े फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त 5 किलोमीटरनि ते टूल फ्री हूंदो ऐं टंडो जाम ते रोड इस्तेमालु कंदड़नि खां 10 रुपया टूल टैक्स वसूल कयो वेंदो। पर टूल इंतजामिया टंडो जाम ते रोड इस्तेमालु कंदड़नि जो बि टूल 10 रुपयनि मां वधाए 15 रुपया करे छॾियो आहे ऐं भरपासे जे ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि जे रहवासियुनि खां मीरपुर ख़ासि ताईं जो मुकमल टूल वसूल कयो पियो वञे। हिननि इल्ज़ाम लॻायो त टूल इंतजामिया सां ज़िले इंतजामिया ऐं चूंडियल नुमाइंदा पिणु मुलविस आहिनि। हिननि वधीक चयो डॉग जी कंपनी असल में सिंध जे 62 सियासी शख़्सियतनि वारा करप्शन जे कारे नाणे खे जाइज़ कारोबार में मुंतक़िल करण जो बहानो आहे जंहिंसां चूंडियल नुमाइंदा आवाम खां अरबे रुपया फुरे रहिया आहिनि। हिननि जो वधीक चवणो त डॉग जी कंपनी जी आड़ में चूंडियल नुमाइंदनि जी कयल करप्शन जी सिंध जे गवर्नर ऐं वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे दांह ॾेई जांच करण जी घुर कंदासीं। उन मौक़े ते हिननि टूल इंतजामिया जे कयल फ़ैसिले खे रद्द कंदे भरपूर एहतजाज जी तहरीक हलाइण जो ऐलान कयो। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।